अस्सलाम वालेकुम किस गो मेवानी ख़िदमत में हाज़िर हैं इन दुआ सां जिते बि जो ख़ुशि जो शादी आबाद जो करीम रब खे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजे मुताज़ रखे आमीन सुम्मा आमीन माना त महिरबानो जेके बि ॾींहं हुया तकलीफ़ जा इन्हनि में आहिस्ते आहिस्ते घटि अचे पई थी ऐं हाणे नोट थिए पियो थो जेके ॿोॾ वारा जेके असांजा भाउर दोस्त आहिस्ते आहिस्ते पंहिंजनि घरनि ॾांहुं मोटनि पिया ऐं उन्हनि जूं गाॾियुनि जो बंदोबस्तु थिए पियो थो त हू ख़ैर सां पंहिंजे घरनि ॾांहुं रवाना थियनि पिया पर ॾुख इन ॻाल्हि जो आहे त असां जीअं हर मौक़े जो फ़ाइदो वठणु चाहींदा आहियूं त हाणे इन मौक़े जो बि भरपूर फ़ाइदो वरितो वञे पियो। मिसाल तौरु जेकॾहिं किरायो 30,000 हुअणु घुरिजे त 50,000 खां घटि कोन्हे को। इहा अंदर जी ॻाल्हि आहे ऐं मार्केट जी बि ॻाल्हि आहे। माण्हू जॾहिं ग्राउंड ते रियलिटीज़ खे ॾिसे थो ॾाढो तकलीफ़ जो अहसासु थिए थो। हू चवंदा साईं हाणे असां चङा रस्ता हीअं आहिनि रस्ता हूअं आहिनि पर को बि मतिलबु ईअं हूंदो आहे न त बारिश थींदी आहे त गाॾी जो किरायो वधी वेंदो आहे। राति जो देरि सां माण्हू निकिरे थो त भाड़ो वधी वेंदो आहे ऐं इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते हूंदियूं आहिनि। भलारा महीना ईंदा आहिनि ईदूं ईंदियूं आहिनि त शयूं महांगियूं थी वेंदियूं आहिनि। असांजी फितरत माफ़ु कजो अहिड़ी ई आहे असां ईअं ई करणु चाहींदा आहियूं पर हाणे ॾिसो था त लॾो पटणो आहे फैमिली खे वापसि मोकिलिणो आहे घर ताईं छॾे अचिणो आहे पर तव्हां जेको किरायो ॿुधो था त जुमिलो बिल्कुलु सही थो अर्ज़ु कयां ॻाटो भॻल किरायो आहे हिकिड़ो अजीबो ग़रीब क़िस्म जी सूरत हाल आहे त हितां खां दादू एतिरा पैसा आहे शहदाद कोट हेतिरा पैसा आहे शहदाद मतिलबु कोट खां अॻियां जेकॾहिं माण्हू खे कोठ ते वञे त हेतिरा पैसा अलाए छा पियो थो थिए पर बहरहाल इहो टाइम बि गुज़री वेंदो जेके पंहिंजी मंज़िल ते पहुचणो हूंदो अलाह करीम खे ज़रूरु रसाईंदो पर ईअं आहे त जेके किरदार आहिनि उहे इंसान जे अंदर में पंहिंजी जाइ ते रहिजी वञनि था। ऐं किरदार जे हवाले सां कुझु तव्हांखे अर्ज़ु करणो आहे त दुनिया में चई वेंदा त ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि हिकिड़ा उहे जेके तंग कंदा आहिनि ऐं हिकिड़ा उहे जेके तंग थींदा आहिनि मतिलबु हिकिड़ा उहे जेके परेशान कंदा आहिनि जुमिलो बिल्कुलु सिधो ॻाल्हाइजे ऐं हिकिड़ा उहे जेके परेशान थींदा आहिनि त दुनिया जे वॾे वॾे कॉलनि में हिकिड़ो कॉल इहो बि आहे त दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि हिकिड़ा उहे जेके परेशान कंदा आहिनि हिकिड़ा उहे जेके परेशान थींदा आहिनि। जेके परेशान थींदा आहिनि उन्हनि जी परेशानी कॾहिं न कॾहिं ख़तमु ज़रूरु थी वेंदी आहे पर जेके परेशान कंदा आहिनि उहे सॼी उमिरि परेशान रहंदा आहिनि। किरदार जी जोड़ जक में इहा ॻाल्हि तमामु अहम आहे त परवरदिगार असांखे केतिरो फेज़ ॾिए थो असांखे केतिरो फेज़ सां नवाज़े थो रब असांखे केतिरो जजो ॾिए थो असांजे अंदर में उहा कहिड़ी दरी खुले थी जंहिंमें असां ॿिए जी मदद लाइ अॻियां अचूं था या ॿिए खे रस्तो फ़राहम कयूं था या सवलाई पैदा कयूं था या आसानी जे लाइ को न को मामिलो तइ कयूं था असां ॿिए जे लाइ छा कयूं था। इहा तमामु अहम ॻाल्हि आहे इहो ई दरअसल किरदारु आहे असां ख़ुदा सां हूंदो आहे न त असां जुमिला चवंदा आहियूं त फिरौन हुयो हामान हुयो कारून हुयो इहे हुया पर अॼु थोरो मौज़ू मुख़्तलिफ़ आहे मां तव्हांखे अर्ज़ु करणु चाहियां थो तव्हां गौर कंदो त असांजे अंदर में बि हिकिड़ो फिरौन वेठो आहे हिकिड़ो हमान आहे हिकिड़ो कारून आहे पंहिंजे पैसे ते वेठो आहे पंहिंजी वॾाई ते वेठो आहे पंहिंजे फ़ख्र ते वेठो आहे पंहिंजो पाण खे अलाए छा पियो सम्झे। कुझु ॾींहं पहिरीं हिकिड़ी दरख़्वास्त निगाह मां गुज़री मतिलबु कंहिं शइ जो को जवाबु हुयो उन जवाब ते वरी जेको साहिब मसनद हुयो उन जेके कुझु लिखियो हुयो हैरत अंगेज़ हुयो मतिलबु ईअं हुयो त कंहिंखे निपुण हुयो खामखे अजाई शयुनि खे वज़ाहतुनि में आणिबो आहे त पोइ वज़ाहत ते वज़ाहत हलंदी रहंदी आहे ज़िंदगी में जॾहिं माण्हू वज़ाहतूं तलब करे त उहे खुटंदियूं कोन्हनि के मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां मूंखां पुछो था तूं महमूद मुग़ल छो आई अब्दुल कयूम कोन्हे त मुड़िको जवाबु कोन्हे को या असांखे ॿ अखियूं छो हिकिड़ी अखि छो कोन्हे का ख़बर कोन्हे का भकनि छो कोन्हनि हिकिड़ो वज़ाहत कहिड़ी वज़ाहत पर पोइ असां शयुनि खे लिंगर ऑन करणु चाहींदा आहियूं ख़ुदा सां त असां डिघो करणु चाहींदा आहियूं असां ॿियनि खे तंग करणु चाहींदा आहियूं ऐं मूं फुटनोट्स ॾिठा पिया त मूंखे अहसासु थियो त असीं जॾहिं की मान मर्तबे ते पहुचंदा आहियूं त असीं पोइ माण्हुनि खे परेशान करणु छो शुरू कंदा आहियूं। प्रोसेस पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि इल्मी अदबी ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते हूंदियूं आहिनि ऐं नौकरियुनि जा तक़ाज़ा पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि ऐं डेफिनेटली प्रिंसिपल्स पंहिंजी जाइ ते हिकिड़ी ख़ासि हैसियत रखंदा आहिनि पर अलाए छो ईअं महसूसु थींदो आहे जॾहिं असीं कंहिं जाइ ते पहुचूं था शायदि असां उहो ज़मानो गुज़ारे आहियूं जॾहिं असांखे केरु तंग कंदो हुयो हाणे असांजो ज़मानो अची वियो त असां ॿियनि खे तंग कयूं त इहा शइ आहिस्ते 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 इंसान जे अंदर में घर कर वञे थी ऐं पोइ ईअं ॾिठो आहे माना त महिरबानी ईअं न जेको मां पाण रिटायर्ड आहियां त मतिलबु मां रिटायर माण्हुनि जूं ॻाल्हियूं कयां पर मूं ॾिठो आहे त जॾहिं तव्हां सीट छॾियो था न उहो मसइलो छॾियो था त पोइ केतिरा माण्हू जेके तव्हांखे सलाम कनि था केतिरा माण्हू जेके तव्हांजी इज़त कनि था केतिरा माण्हू जेके तव्हांखे सुठनि लफ़्ज़नि में यादि कनि था केतिरा माण्हू जेके तव्हांजे लाइ अखियूं फर्शे राह कनि था माण्हू त पोइ मिलण गवारा बि कोन कनि था उहो जेको दिमाग़ में हिकिड़ी शइ आहे न त मां ही पावर रखां थो हिन पावर खे ईअं कयां थो उहा शइ कोन थी बचे। मां वेग ॻाल्हायां पियो थो वेग इन करे ॻाल्हायां पियो थो मां पॉइंट नथो करणु चाहियां शख़्सियतुनि ते उन्हनि माण्हुनि ते जेके 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 ज़िंदगी में तंग करणु चाहिनि था पर हर शइ जो हिकिड़ो दौरु हूंदो आहे ख़ौफ़ साथ असां जंहिं दौर में हुजूं था जेकॾहिं असांखे अहसासु हुजे त जेको पावर आहे
जो ज़िंदगी में कुलमन अले फ़ानी व यब्का वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, साहिब इकराम त उहे आहे जेके रहणो आहे, हर शइ फ़ना आहे। त पोइ इहो एॾो सभु कुझु छो थो थिए? फुटनोट पढ़ियो मूं, मां हैरान रहिजी वियुसि। हुन में का शइ कुझु बि कोन हुई, पर उन नंढड़ी शइ खे एॾो वॾो कयो वियो हुयो जो साम्हूं वारे जो कैरियर ॾचे में पइजी वियो त यार हिन खे जवाबु कहिड़ो ॾिजे। असांखे उस्ताद मोहतरम ॿुधाईंदा हुया जॾहिं कंहिंखे तंग करिणो हूंदो आहे न, असां वाइवा में हिकिड़ो सुवालु पुछंदा आहियूं, बचा केतिरो पढ़ी आयो आहीं? हाणे जॾहिं इहो सुवालु कजे न त बचा केतिरो पढ़ी आया आहीं, माना इरादो इहो आहे त साम्हूं वारे खे नॉकआउट करिणो आहे, तबाह बर्बादु करिणो आहे, छॾणो कोन्हे को। हाणे उन जा ॿ जवाब हूंदा आहिनि। मिसाल तौर जे करे शागिर्द चवनि साईं मां सुठो पढ़ी आयो आहियां, पुछो भले, त ख़बर पई कॉर्नर क्वेश्चन अहिड़ो कई जो ॿारु वियो घुमी। जॾहिं ॿारु घुमी वियो त पोइ चइबो अच्छा तूं एॾो सुठो पढ़ी आयो आहीं, अच्छा तूं एॾो सुठो पढ़ी आयो आहीं। हाणे नॉकिंग शुरू थी वई। हाणे जेकॾहिं हुनजो जवाबु इहो त ॾे ॿारु, बचा केतिरो पढ़ी आयो आहीं, चई कोन पढ़ियो आहियां, चई छो कोन पढ़ियो आहीं? हाणे वरी तव्हां मामिलो शुरू थींदो त तूं पढ़ाई छो कोन कई आहे, तूं एॾो वॾो थी वई, ॾाढनि बचनि सां थी, माउ पीउ जा पैसा पिणिया आहिनि, तोखे ख़्यालु नथो थिए? हाणे मतिलबु इहो न सभु टीचर ईअं ई कंदा हूंदा त मतिलबु केतिरो पढ़ी आया आहियूं, पर सेंस इहा आहे त जॾहिं असांखे का अड़ वठणी हूंदी आहे, का आड़ वठणी हूंदी आहे न, का ऑट वठणी हूंदी आहे, त पोइ असां अहिड़े क़िस्म जी ज़िंदगीअ में मरहला तइ कंदा आहियूं। असांजो जो मामिलो छो कोन कंदा आहियूं? अशफाक साहिब जी ॻाल्हि जेका मां बार बार तव्हां सां रिपीट कंदो आहियां न, त उहो चवनि त जेके तव्हां बहस में खटियो पिया था, या बल्कि बहस में त अहिड़ी का जाइ अची वई आहे जो तव्हां सम्झो था त मां हीउ जुमिलो चवंदुसि ऐं साम्हूं वारो सफ़ा ख़तमु थी वेंदो, त महिरबानी करे जुमिलो रोकियो, माण्हू बचाए वठो। त असां जेके तहरीर कंदा आहियूं, जेको असां फुटनोट हणंदा आहियूं, जेके असां कंहिंजे मथां का चेक कंदा आहियूं, उन में असां इन शइ जो लिहाज़ छो कोन कंदा आहियूं त कंहिंजो कैरियर सां माण्हू केतिरो खेॾे थो। मां सम्झां पियो थो त जेके प्रोफेशनल्स आहिनि से मुंहिंजी ॻाल्हि खे चङी तरह सम्झनि था। उन ॾींहुं हिकिड़ो मोज़िज़ महिरबान आयो, महिमान बि आयो, हुन चयो साईं तव्हांखे यूरोप में ॾाढो ॿुधनि था। मां चई त मां फिनलैंड में हुयुसि, हुते तव्हांखे प्रोजेक्ट ते माण्हू हलाइनि पिया, असां तव्हांखे ॿुधो पियो त तव्हांजो किसा को कीअं आहे, त तव्हां ॾाढा पॉपुलर आहियो। त मां पॉपुलर कुझु बि कोन्हे, ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी मोहबत आहे, तव्हांजी मोहबतनि जे लाइ ई फ़क़ीर ख़ाक आहे। तव्हां दुनिया में ॿुधो था, मूं ते अहसान कयो, तव्हां मूंखे ॿुधी, छाकाणि त इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, पर मां अॼु तव्हांखे तव्हांजे दिलि जे हुज़ूर सां चवां थो, तव्हां जॾहिं कंहिं मसनत ते वेठा आहियो, तव्हां पंहिंजी कलम ते गौर कंदा कयो त तव्हां फुटनोट कीअं था लिखो, तव्हां छा था लिखो, तव्हांजो हिकिड़ो अखर ॿिए जी ज़िंदगी में कहिड़ी सूंहं पैदा करे सघे थो, ख़ुदा नख़्वास्ता कहिड़ी बर्बादी तव्हांजो ॿिनि अखरनि लिखण सां थींदी। हिकिड़ो शुक्रिया त मूंखे हाणे तमामु शिदत सां मञिणो आहे आपा नसरीन वफ़ाई जो, न्याणी आहे असांजी वॾी भेण, जेकी हुननि कुझु कयो आहे, असां ते महिरबानी कई आहे, किसो ते महिरबानी कई आहे, ऐं सामान जी जेका उन्हनि असांखे जेके खेपूं पहुचायूं आहिनि कमाल आहिनि, शल मालिक क़बूल करे। ऐं जेके असांजा इहे जेके फ्लड वारा आहिनि महिरबानी, हाणे पंहिंजी ज़िंदगी में आसित मोटनि पिया, उन्हनि खे उहे शयूं बिल्कुलु प्रॉपरली किताब अचनि। मिसिस वसीम आहिनि, ऐं भाउ ज़ैनुल आबिदीन आहे, भाउ महताब आहे, जमाल यूसुफ आहे, काशिफ़ आहे नंढिड़ो, ॿई सभई आहिनि जिन माना हर वेले असांजी मदद कई आहे। शवाना आहिनि, मोहसिन आहिनि, बाबर आहिनि, मतिलबु मां कंहिंजा नाला वठी कंहिंजा नाला वठां, बसि दिलि चयो त तव्हां किसा ॻोते महिरबानी कयो पिया था, इन करे तव्हांजा नाला मूं वठणु पंहिंजो अख़लाक़ी सम्झो त तव्हांजी जेका रसद आहे अलाह जे कर्म सां, रब जे हुकुम सां उन्हनि ताईं पहुचे पई थी, पहुती आहे। तव्हांखे दुआऊं कनि था, ऐं असां सभिनी खे ईअं ई पंहिंजे कार ख़ैर में बराबरि सोचणु घुरिजे। ऐं सॼी टीम खे बार बार मां इहो अर्ज़ु कंदो आहियां त हिकिड़ी कोशिशि कयो त सवलाइयूं पैदा कयो ज़िंदगी में, जेका सवलाइयूं पैदा थियनि त ओड़ी त का शइ ई कान्हे का। थी सघे थो मां वरी बि हस्बे दस्तूर हस्बे रिवायत हितां खां अची होॾां हले वियो हुजां, ऐं मां ॼाणी वाणी वेग ॻाल्हि कई आहे, मूं ॼाणी वाणी हिकिड़ी मतिलबु लिकियल ॻाल्हि कई आहे, पर उहा लिकियल ॻाल्हि अहिड़ी आहे जेका जिते ज़ाहिर थियणु घुरिजे उनखे पाणी सम्झ में अची वेंदी त ज़िंदगी में इहे सभु शयूं ईअं करणु न खपनि। हथ खे हल्को रखंदा कयो, हथ खे हल्को रखंदा कयो, जीअं बाज कई वञे। असां बाज घुरंदा आहियूं न त बाज जी तलब हूंदी आहे त बाज कजांइ, असांजे एबन खे न ॾिसजांइ, असांजे पर्दो रख मालिक। त पोइ उते बाज तलबियूं था न, त छा न चङो थिए त असां बि पंहिंजे करीम रब जी उहा जेका सिफ़त आहे उन में गुज़रड़ो असांखे हुजे त असीं कंहिं ते का महिरबानी करे छॾियूं, महिरबानी कंदासीं हुनजी मार्फत। करीम रब किताब में दरमे कर में सुख न, सिर्फ़ु पंहिंजे मुहताज रखे, पंहिंजो लही ख़लक जे पा। इंशाअल्लाह नसीब बशर्त हयात ईंदड़ ते वरी मिलंदासीं। फी अमान अल्लाह।